मौला जी शहादत जी रात आ। सुभान अल्लाह। अज 21 जी रात आ, मौला जी शहादत जी रात आ। कल 19 तारीख़ हुई, मौला के ज़रब लगी। अज 20 रोज़ो आ। सुभाणे खेर मौला जी शहादत है। मौला कायनात हुआ, पूरी कायनात जा मौला, मालिक पूरी कायनात जा मौला आया। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया मुखां को अली मौला तव्हांजो मौला हुआ। मुखां को अली तव्हांजो मौला हुआ। जंहिंजो मां मौला आहियां उनजो अली मौला हुआ। तो उन मौला कायनात जी अॼु शहादत जी रात आ। तो उन सिलसिले में मां चयो त कुझु मजलिसूं हलनि पियूं। तव्हां बि मजलिसूं वरी हूंदियूं त तव्हांजो बि प्रोग्राम आहे त पोइ ॿुधायो उन हिसाब सां। सुभाणे मुंहिंजी बि मजलिस आहे। संगत खे गुज़ारिश त कयूं जेके बि मौला जा मञण वारा आहिनि काइनात में, उन्हनि खे जेको ग़रीबी हाल आहे सुभाणे असां बि न्याज़ कंदासीं, संगत खे खाराईंदासीं। संगत खे चऊं था सुभाणे असांजी बि 12-1 खां पोइ असांजो बि माना प्रोग्राम में शामिल थी साबावेदार हासिलु कंदा। 21 तारीख़ सुभाणे मौला अली शहादत जो आख़िरी ॾींहुं आहे। ईमान मुस्लमाननि जो इन ते आहे, असांजे मथां नाज़िल कयो वियो आहे। अबे ॾाॾे खां वठी असांजो माना ईमान आहे उन्हनि जे मथां। असांजो यकीन आहे त मौला कंदो, हर जान खे ॾींदो, उन सदके असांखे बि ॾींदो। असांजे मीडिया ॾिसी असांखे ॾाढो ख़ुशि कंदा माण्हू आवाम खे, जेके मुस्लमान ॿाहिरि आहिनि उन्हनि खे गुज़ारिश करे जेकी सुभाणे असांजे न्याज़ खाई ज़ाकिरा घणा आहिनि? पोइ हाणे साईं हिकिड़ो अचे या ॿ अचे, उन्हनि खे दावत ॾिनी आहे, ईंदा ज़रूरु लाज़मी। मजलिस बि हा, थींदी? मजलिस बि थींदी, लाज़मी थींदी साईं। न्याज़ कंदासीं त मजलिस बि थींदी। अच्छा, इहो कहिड़े ॻोठ में आहे भला? साईं ॾारनि जे ॻोठ में आहे। जी छोकिरा विया आहिनि देगियूं ॿ टे कराइण 10 12 खनि। जी। शामाना बि ईंदा। मजलिस कहिड़े टाइम ते थींदी आहे शुरू? सुबुह खां वठी? सुबुह खां वठी शाम जो 4 बजे ताईं हलंदी साईं। हा, न्याज़ कंदासीं। मौला का इंशाअल्लाह मुमकिन शिरकत कंदा, सुठे नमूने सां न्याज़ नगर मौला ई आहियूं, मौला जी मौला ई आहियूं। ईमान असांजो मौला आहे। ईमान आहे मौला के मञण वारा आहियूं। आहियूं बिल्कुलु आहियूं। इन जॻह ते कुसंदासीं। जी हा, ईमान न छॾींदासीं, पंहिंजो जेको यकीन में आहे सो। इहो दाते ॿुधायो आहे नई मजलिस आहे, ठीकु आहे। हुन न्याज़ कयो आहे, पोइ तव्हांखे मां ॿुधायां थो। सुभाणे हुनजी न्याज़ ऐं मजलिस अथव, हुन में शिरकत करे सवाबु हासिलु कंदा। सुभाणे उन जो आहे राति वरी मुंहिंजो आहे न्याज़। अच्छा, जंहिंमें मां पाण सम्झू हर शइ मौजूदु करे छॾी आहे। मां गाननि खे बि ॿुधाए छॾियो आहे। सही। सान बि आहे, 2 खेला बि, जेको मजलिस में इमाम हुसैन जे मौला ॾिए उहो क़बूल आहे। न्याज़ ते जेके बि आहिनि मोमिन राति अचनि सभिनी खे ॿुधाए छॾियो। बाक़ी हाणे हिन महिल असांजो जबल वेठो आहे, बाबा तूं हाणे न्याज़ में हिन महिल ॿुधाए जेके मोमिन वेठा आहिनि। तूं बि छा वठी आहे, वञी का बूंदी का वठी आहे। शाम को मुड़े हलिजो। हल आंदई अल्लाह न्याज़ वठी आयो आहे। मौला जी शहादत है, मौला अली सलाम मौला सलाम शहादत ॾींहुं आहे राति लाउद्दीन जेको बि आहे बा अचे खाए। अचो बिस्मिल्लाह। मौला अली सलाम अजा न्याज़ वठो हेॾा। मां हुसैन न्याज़ अचो बाबा अचो। अचु बाबा, अचु अचु बाबा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बाबा अचो। अचो भाई, मां हुसैन न्याज़ बाबा।
हल्टो बाबा बोला को दुआ करो अल्लाह ने कंदो रब साईं कंदो बातो की मौला ने में आमीन जबल के वधाई दो जे सदके में जैम जंहिंजे करे ये सॼी दुनिया हले पई बिस्मिल्लाह करे अल्लाह करे मौकी के जान की में पूरी दे आलासी हाँ तो जंग मिली बिस्मिल्लाह आधा आधा दुआ कराने दुआ करो अल्लाह या आमीन या अल्लाह करीम खुदा हमारे में तो जहां आपका मोहम्मद वाले मोहम्मद जो बोला है कायनात सिलसिले में नगर न्याज मोमिन कयो तो हमारी बारगाह में सुकूनत आता अल्लाह या जमाने के दो जहान के रोजी में बरकत आमीन जमाने के जहान करीमात तो बात को मोहम्मद वाले मोहम्मद जो है ना जी घर वारनि जी हिफ़ाज़त फरमा अल्लाह या जंहिंजी रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा अल्लाह या हिननि जे मथां जेकी मुश्किलात हूंदियूं उहे दूर फरमा अल्लाह या असां सभिनी जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा अल्लाह या मुंहिंजा अल्लाह असांजी ज़िंदगी में जेकी बि मुश्किलातूं अची रहियूं उहे दूर फरमा या रब या अलाह